खैरपुर जो रहवासी इस्माइल अब्बास हिकिड़ो जाली आमिल आहे जेको मूंखे धमकी न रहे तुंहिंजी जान खे नुक़सानु पहुचाईंदुसि ऐं तोखे कारो इल्मु कंदुसि ऐं जेको आहे तोखे तबाह बर्बादु कंदुसि। तंहिंजे करे मां वस वारनि खे अपील थो कयां त महिरबानी करे इन माण्हूअ मुंहिंजी जान छॾाई वञे ऐं इनखे जेको आहे घुराए पाण खे ऐं मूंखे इन मां जान छॾाई वञे। जीअं का तकलीफ़ मूंखे ज़िंदगीअ में जेको बि कुझु थियो का बि तकलीफ़ पती मुंहिंजी मिल्कियत खे या मूंखे या मुंहिंजे ख़ानदान खे को बि नुक़सानु थियो त उनजो ज़िम्मेवार इस्माइल अब्बासी रहंदो, रिकॉर्ड ते रखियो वञे। खैरपुर के मशहूर बिल्डर मोहम्मद बचन फुलपुटो प्रेस कॉन्फ्रेंस कंदे चयो आहे त 1 साल अॻु में मूं रफ़ीक सिलरो जे पुटनि खां 1,68,75,000 रुपयनि में ज़मीन ख़रीद कई हुई, जंहिं मां आउं खेनि 1.5 करोड़ रुपयो अदा करे चुको आहियां, पर मूंखे ज़मीन जो खातो न पियो ॾिनो वञे। ज़मीन जो खातो घुरण ते उहे मूंखे खैरपुर जे हिकु जाली आमिल कारो इल्मु कंदड़ ब्लैकमेलर मोहम्मद इस्माइल अब्बासी मार्फत नुक़सानु पहुचाइण जूं धमकियूं ॾियारे रहिया आहिनि, जंहिं करे मुंहिंजी हयाती ख़तरे हेठि अची वई आहे। हिन चयो त जाली आमिल मोहम्मद इस्माइल अब्बासी कारे इल्म ज़रिए केतिरनि ई माण्हुनि जूं ज़िंदगियूं तबाह करे चुको आहे ऐं ब्लैकमेलिंग ज़रिए केतिरनि ई माण्हुनि जा लखें रुपया हड़प करे चुको आहे। मुतासिर माण्हुनि पारां अहिड़ियूं शिकायतूं पुलिस ऐं आला अख़्तियारनि वटि पिणु कयूं वयूं आहिनि, पर मोहम्मद इस्माइल अब्बासीअ खे बाअसर माण्हुनि जी पुठभराई हुजण करे संदसि ख़िलाफ़ का बि कार्रवाई न थी सघी आहे। हिन चयो त ज़मीन जे खाते बाबति खैरपुर जी अदालत में केस पिणु हली रहियो आहे, जंहिं केस तां हथु खणण लाइ शफ़ीक सिलरो, संदसि भाउर ऐं मोहम्मद इस्माइल अब्बासी मूंखे कूड़नि केसनि में फासाइण ऐं क़त्ल करण जूं धमकियूं ॾेई रहिया आहिनि। हिन चयो त ख़रीद कयल ज़मीन जा समूरा दस्तावेज़ मूं वटि मौजूदु आहिनि ऐं जॾहिं बि ज़मीन जो खातो ॾिनो वेंदो त बक़ाया रक़म अदा कंदुसि, पर ॾाढ मुड़सी करे ख़रीद कयल ज़मीन जो खातो न पियो ॾिनो वञे, जेका सरासर नाइंसाफ़ी आहे। हिन आला अदालत IG सिंध ऐं ॿियनि वस वारनि खे अपील कई आहे त मामले जो नोटिस वठी शफ़ाफ़ इंक्वायरी करे मूं सां इंसाफ़ कयो वञे।